चाचा छा नालो आहे? रज़ा मोहम्मद। हाणे मां सिठारा। छा मसइलो आहे तव्हांजो? साईं पैसा आहिनि असांखे हिन जाली चेक ॾिनो शफ़क़त मंगरो ऐं हुनजे करे जेको आहे उहो जाली चेक जेको मीमो लॻल आहे बैंक जो ऐं उहे पैसा जेके आहिनि त माना तक़रीबन जेको टाइम ॾींदो रहे थो त मां हाणे ॾींदुमि जनवरी ॾींदुमि जनवरी 21 बि ॾींदुमि जनवरी 20 बि ॾींदुमि पोइ हिन जे करे जेको आहे इहो ख़ालिद मंगरे जे हुन ते पावर ते ताक़त ते जेको आहे असांखे जेको आहे धोखो ॾिए थो। घणा पैसा आहिनि चाचा? 9,86,000 साईं। घणा साल जा आहिनि हुनखे? तक़रीबन माना जेको आहे माना 2017 जी ॻाल्हि आहे। पोइ तव्हां का शिकायत कई आहे हुननि जी कंहिं एस पी खे या थाणे ते या कोर्ट में? सची ॿुधायां ईमानदारी सां ॿुधायां त मां खानपुर थाने ते वियो आहियां। हर को पंहिंजी डिमांड करे पियो पैसनि जी। हुन खां अलावा 3-4 दफ़ा जेको फौजदारी थाने ते वियो आहियां SSP सां मिलियुमि साईं DSP सां मिलियुमि खानपुर वारे सां। उन्हनि चयो जेको आहे त माना असां छा कयूं जेको आहे ख़ालिद मंगरियो जेको आहे हिनजी फेवर करे थो उनजो सौट आहे। माना हाणे ख़ालिद मंगरी नाजात न कंदो। हाणे तव्हांजो कंहिंखां मुतालबो आहे? कहिड़ी असांजो मुतालबो वज़ीर आला खां वज़ीर आज़म खां ऐं जेको आहे SP खां DIG खां असांजो मुतालबो आहे त असांखे महिरबानी करे मुंहिंजा पैसा हक़ल जा रिटायर मुलाज़िम जा पैसा जेके आहिनि मुंहिंजा जेके आहिनि उहे मूंखे वठी ॾियो। घणा भाती घर में ॿार? घर में असांजे तक़रीबन 9 भाती आहियूं। 9 भातियुनि जो माना कुल माना बेरोज़गार आहिनि। गुज़र सफ़र थिए थो? बसि थिए थो, शुक्र आहे पेंशन ते जेको आहे।